आयो सुबह ऐं शाम अची औखीअ में सहाई थी अची औखीअ में सहाई थी सतगुर सचा सतराम सतगुर सचा सतराम अची औखीअ में सहाई थी अची औखीअ में सहाई थी सतगुर सवारे माई बिहारे सतगुर सवारे सत शुरू गैया लोली अज सत शुरू गैया लोली हुक्म इलाही मिठो खलक खुदाई हुक्म इलाही मिठो खलक खुदाई बार शुरू गैया लोली उते बार शुरू गैया लोली बुधी हुआ जो आवाज बुधी हुआ अची औखीअ में सहाई थी अची औखीअ में सहाई थी सतगुर सचा सतराम अची औखीअ में सहाई थी अची औखीअ में सहाई थी मेरी ॻाल्हि वॾी आ तमाम अची औखीअ में सहाई थी अची औखीअ में सहाई थी सतगुर सचा सतराम अची औखीअ में सहाई थी अची औखीअ में सहाई थी हज़ारनि दुनिया में भक्ति कई हज़ारनि दुनिया में भक्ति कई पर तो जहिड़ो नाहे कोई सानी पर तो जहिड़ो नाहे कोई सानी हज़ारनि दुनिया में भक्ति कई तो जहिड़ो नाहे कोई सानी प्रभु तो जहिड़ो नाहे कोई सानी संगत आहे तुंहिंजी गुलाम अची औखीअ में सहाई थी अची औखीअ में अची औखीअ में सहाई थी जयकारा गोपी वाले गाओ साचे दरबार की जय ॾिसो सिर्फ़ु हिकु पुकार करण सां मोल ॿार बि जीअरो थींदो असांजो दुख दूर नथो थी सघे दुख केॾो नंढो आहे है न कंहिंखे गोॾनि में सूरु आहे कंहिंखे मथे में सूरु आहे है न कंहिंखे कुझु पर केॾो नंढो आहे मीना माए खे करे थी माए खे लॻो अथसि दुख लहे छो न वेठो छो त डॉक्टर जे अॻियां अची ॿियनि पेशेंटनि सां ॻाल्हाइनि था है न ज़्यादा सब पेशेंट बि आहिनि बसि पेशेंट सां ॻाल्हाए जो डॉक्टर खे विसरी था वञनि हुन डॉक्टर खे पुकार करो ई न वेठा हुन डॉक्टर जे तरफ़ न्यारो ई न वेठो डॉक्टर वेठो आहे साम्हूं राम परमहंस हुयो वेठो काली माता जे अॻियां ॾिनईसि न दर्शन काली माता अगरि इहो ई मंदिर में वञी खाली ॻाल्हाया त अॼु दर्शन मिलेसि है न संत हुयो एकनाथ वो भी ये कंदो भाई कालो ठाहे रखंदो भाई विठल ईंदो माना ईंदो खाइण त बराबरि हुनखे खाराई छो त सॼो ध्यानु कंहिं वटि हुयो विठल भॻवान वटि